अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हिन महिल पंहिंजे शहर जोही जे बंद ते बीठा आहियूं। पाणी जेको आयो आहे, नयूं आयूं आहिनि, उन जे लाइ तव्हांखे ॾेखारियूं पिया। सुभान अल्लाह। ही असां वटि गाज नए जो पाणी बि आहे ऐं हमल ढंढ मां बि आयल पाणी, ॿई गॾु आहिनि। तमामु घणो पाणी आहे, पर हीअ आहे असांजे पाणी दोस्तनि जो चवणु आहे त मुनासिबु आहे। ऐं तव्हांखे ॾसूं था, ही तक़रीबन असां वटि सभु दोस्त शहर जा आयल आहिनि। ही असां तव्हांखे काछे वारी साइड ॾसी रहिया आहियूं। जोही शहर के वार्निंग ॾिनी वई आहे। अञा पाणी चवनि पिया त मथां अचे पियो बलूचिस्तान वारो। अलाह सी पनाह ॾींदो, अलाह सी पनाह ॾींदो, इन उमेद ते आहियूं। काफ़ी माण्हू जोही मां बि ख़ाली थी विया आहिनि ऐं काफ़ी माण्हू मेहर खैरपुर मां बि घर ख़ाली पिया कनि। छो जो 2010 वारी ॿोॾ वांगुरु हिन दफ़े बि चवनि था सूरत हाल तमामु ख़राबु आहे। ही असांजो रस्तो आहे गोरख, जेको वाही वेंदो, वाही खां पोइ गोरख हिल स्टेशन। ही बि हिन महिल आमदरफ़्त ख़तमु थी चुकी आहे। उनखां पोइ हिते काछो असांजे जेको इलाइक़ा आहिनि, हैरो खान, हाजी खान, दुर्गबाला, मस्त केयर शाह, हेॾो वारो रूट उहो बिल्कुलु बि बंदि थी चुको आहे। ऐं बहरहाल दुआउनि में यादि कजो, अलाह साईं तव्हां दोस्तनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे। असां सभिनी जे लाइ दुआउनि में असांखे यादि कजो। हिन महिल वरी पोज़ीशन 2010 वांगुरु जोही जे रहाकुनि जे लाइ, मेहर खैरपुर वारनि रहाकुनि जे लाइ तमामु ॾुखी आहे। ऐं सभु माण्हू हिन महिल इन डप में लॻो पियो आहे। राति बि इन डप में गुज़री, अलाए छा थींदो। बहरहाल हिन महिल बि माण्हू जेका सो माना इन डप में आहिनि, त अल्लाह ख़ैर करे। शाम जो टाइम आहे, अॼु जुमे जो ॾींहुं, तक़रीबन 6:30 थी रहिया आहिनि। सिज बि लहे पियो। अल्लाह साईं ख़ुशि आबाद कंदो, साथ सलामत
तव्हांजो पंहिंजो भाउ लकी असगर खोसे खे दुआउनि में यादि कजो।